अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 22 जुलाई 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। मोरे साने जे मुतासिरनि सां ज़ुल्म बंदि न थियो। मिसकिन ॻोठाणनि जा वधीक ॿ घर पुलिस डाहे छॾिया। कश्मीर में नए SSP खे धाड़ियलनि जी सलामी, निगर समेत ॿ ॼणा अगवा। पने आकिल भरिसां नौजवाननि हथां ज़ख़्मी, टियों नौजवान बेफ़ौत, चारई ॾोहारी मरिजी विया। बलूचिस्तान में जोड़े खे क़त्ल कंदड़ 20 जवाबदार गिरफ़्तार। हाई कोर्ट जे चीफ जस्टिस पिणु नोटिस वरितो। सिंध जे रोस्तम वारे इलाइक़े में औरत कारह इल्ज़ाम हेठि क़त्ल, लाश बिना गुसल ऐं कफ़न जे दफ़नायो वियो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। मोरे में ॻोठ लगारी बजाराणी जे रहवासियुनि सां ज़ुल्म बरक़रार आहे। लगारी बिरादरीअ जे माण्हुनि ख़िलाफ़ मुसलसल ऑपरेशन हलंदड़ आहे। ॻोठ खे पुलिस जो कड़ो बि अञा ताईं बरक़रार आहे, जंहिंजे ख़ात्मे लाइ हुकूमत के बि क़दम नाहिनि खयां। काल्ह मोरे पुलिस गुचेरे रोड ते चढ़ाई करे राणे लगारी ऐं रसूल बशीर लगारी जा घर डाहे छॾिया। सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैद ज़ैन शाह जे हिदायतनि ते सिंध यूनाइटेड लायर फोरम जे वकीलनि मोरो वाक़े जी पोइवारी करण लाइ सुप्रीम कोर्ट जे वकील मीर अहमद मगरियो जी क़यादत में शहीदनि जे कातिरनि ऐं सहूलियतकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण लाइ दरख़्वास्त सेशन जज वटि जमा कराए छॾी, जॾहिं त दरख़्वास्त एडिशनल सेशन जज मोरो ॾांहुं ट्रांसफ़र कई वई आहे। केस जी 4 अगस्त 2025 ते ॿुधणी थींदी। मीर मंगरियो, एडवोकेट आबिद आज़ाद जतियाल, नबी बख्श सांद, हसामुद्दीन उमराणी, मुनवर लगारी ऐं सलीम रज़ा लगारी टीम तौर वकील में शामिल हूंदा। बलूचिस्तान में गैर जे नाले ते औरत ऐं मर्द जे क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो हो, जॾहिं त पुलिस अहम जवाबदार समेत 20 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अदालत जे हुकम ते औरत जी क़ब्र कुशाई कई वई। गिरफ़्तार जवाबदार सरदार शेरबाज़ ख़ान खे 1 ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो। गिरफ़्तार जवाबदारनि में मरकज़ी जवाबदार बशीर अहमद सातकज़ई कबीले जो सरबराह सरदार शेरबाज़ सातकज़ई, संदसि 4 भाइर ऐं 2 मुहाफ़िज़ भी शामिल आहिनि। जवाबदारनि खे अॼु जुडिशल मजिस्ट्रेट आॾो पेश कयो वेंदो। ज़रीन मूजिबि हाना ओरक थाणे जे SHO नवीद अख़्तर जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें दहशतगर्दी जा कलम पिणु शामिल कया विया आहिनि। FIR मूजिबि वाक़ियो ईद उल अज़हा खां 3 ॾींहं अॻु जो आहे। वीडियो ऐं वाक़े जे 35 ॾींहं खां पोइ वायरल थियण ते नोटिस वरिता विया हुआ। औरत बनी बीबी ऐं एहसान खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। क़त्ल करण खां अॻु सभिनी मर्दनि ऐं औरतुनि खे सरदार शेरबाज़ ख़ान वटि वठी विया। सरदार शेरबाज़ ख़ान फ़ैसिलो ॾिनो त औरत ऐं मर्द ज़ना जो ॾोह कयो आहे, उन्हनि खे क़त्ल कयो वञे। मारगढ़ जे इलाइक़े संजदे डिगारी में फायरिंग करे ॿिन्ही खे क़त्ल कयो वियो। FIR मूजिबि वाक़े जी वीडियो ठाही वई ऐं सोशल मीडिया ते अपलोड पिणु कई वई, जीअं माण्हुनि में ख़ौफ़ ऐं हिरास फैलिजे। मारिजी वियलनि में शाह वज़ीर, जलाल टके, मुनीर, बख़्तियार, मलिक आमिर समेत 15 ॿिया नामालूम वाक़े में मुलविस आहिनि। पुलिस मूजिबि वीडियो में फायरिंग कंदड़ 2 ॼणनि जलाल ऐं बशीर खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। जलाल मक़तूल जो भाउ आहे। अदालत पारां लाश कढण जो हुकुम ॾियण बाद पोस्टमार्टम करायो वियो, जंहिं मूजिबि
35 वरहनि जी बनी बीबी खे 7 गोलियूं लॻल हुयूं ऐं मक़तूल एहसानुल्लाह खे 9 गोलियूं लॻल हुयूं। औरत खे मथे में गोलियूं पिणु लॻियूं। बलूचिस्तान हाई कोर्ट जे चीफ जस्टिस रोज़ी ख़ान वाक़े जो नोटिस वठंदे एडिशनल चीफ सेक्रेटरी घरू ऐं IG पुलिस बलूचिस्तान खे तलब करे वरितो आहे। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर मीर सरफराज़ बुगटी चयो आहे त उन संगीन मामले ते क़ानून पंहिंजो रस्तो इख़्तियार कंदो। गैरत जे नाले ते औरत ऐं मर्द जे क़त्ल वारो मामिलो सेनेट में पिणु पहुची वियो, जंहिं ते मुख़ालिफ़ धुर ऐं हुकूमती मेंबरनि सख़्तु मौक़िफ़ इख़्तियार कंदे वाक़े खे वहशियाणो क़रार ॾिनो। उन मौक़े ते सेनेटरनि चयो त सभिनी जवाबदारनि खे फाही ॾिनी वञे। अपोज़िशन ऐं हुकूमत मेंबरनि गैरत जे नाले औरत ऐं मर्द जे क़त्ल वारे वाक़े खे बरबरियत क़रार ॾिनो। सिंध में पिणु अहिड़ो ई वाक़ियो पेश आयो, जंहिंमें जवाबदारनि औरत खे कारी क़रार ॾेई बेदर्दी सां क़त्ल करण बाद लाश बिना गुसल ऐं कफ़न जे दफ़नाए छॾियो। रुस्तम भरिसां कारह जे इल्ज़ाम हेठि औरत खे क़त्ल कयो वियो। ॻोठ पठाणवाह में रमज़ान अतराणी पंहिंजी घरवारी मसमात मुरादी खे बिरादरी जे नौजवान सां कारह जो इल्ज़ाम मढ़ी क़त्ल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार घर ख़ाली करे फ़रार थी विया। कारह जे इल्ज़ाम हेठि औरत खे क़त्ल करण बाद संदसि लाश पिणु ॻुझ गोह में दफ़नाए वियो। ज़रीन मूजिबि जवाबदार पंहिंजी ज़ाल खे कारह इल्ज़ाम हेठि क़त्ल करण खां पोइ घर ख़ाली करे फ़रार थी वियो आहे, जॾहिं त मारिजी वियल औरत जे लाश खे ॿियनि साथियुनि सां गॾिजी ॻुझ गोह में बिना गुसल ऐं कफ़न जे दफ़न कयो वियो आहे। कश्मीर में अञा ताईं बदअमनी बरक़रार आहे। नए SSP जी मुक़ररी बाद धाड़ेलनि खे सलामी ॾींदे निगर समेत 2 ॼणनि खे अगवा कयो आहे। कश्मीर ज़िले में ॾींहों ॾींहुं वधंदड़ बदअमनी फुरलूट अगवा वारदातुनि बाद गुज़िरियल ॾींहुं SSP ज़ुबैर नज़ीर शेख खे बदिली करे संदसि जाइ ते मोहम्मद मुराद गांगरो खे मुक़ररु कयो वियो, जंहिं बाद SSP मोहम्मद मुराद गांगरो कंदकोट SSP ऑफिस पहुची चार्ज संभालण बाद अॼु कश्मीर मां निगर समेत 2 ॼणा अगवा थी विया आहिनि। मगविन जे वारसनि जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु निगर सोबत नाइच बाज़ियाब थियो हो, जंहिं बाद अॼु निगर फीज़ान नाइच ऐं ईसा नाइच खे हथियारबंद अगवा करे विया आहिनि। हुननि इख़्तियारनि खां निगरनि जी बाज़ियाबी लाइ क़दम खणण जो मुतालबो कयो आहे। उमेर रबाब चांडियो चयो आहे त हीउ निज़ाम पंहिंजो चहिरो ॾिसे त न्याणियुनि सां कहिड़ो वर्ताव कयो वञे थो। रियासत न्याणियुनि खे इंसाफ़ ऐं हक़ ॾियारे नथी सघे, उन करे अहिड़ा वाक़िया रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। हुन चयो त हिते इंसानी जानुनि जी कोई क़ीमत नाहे। अहिड़नि वाक़िअनि जो बि ज़िम्मेवार सरदारी निज़ाम आहे। औरतुनि जे हक़नि ते धाड़ो हणणु, औरतुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं सरदारी निज़ाम जा हथ मज़बूत करण वारा अमल मुआशिरे लाइ ख़तरनाक साबित थी रहिया आहिनि। हुन चयो त न्याणियुनि सां ज़ुल्म थी रहियो आहे, जंहिंखे ख़तमु करण लाइ के बि उपाउ नथा वरिता वञनि। सखर ऐं लाड़काणे डिवीज़न जे तनज़ीमी दौरे ते निकितल सिंधियन नेशनल कांग्रेस जे वफ़द मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट मोहब आज़ाद जी अॻुवाणी में डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोयो, मरकज़ी ऑर्गेनाइज़र एज़ाज़ लगारी, मरकज़ी ऑर्गेनाइज़र MH सोलंकी ऐं अदील लगारी सखर ऐं खैरपुर पहुची क़ौमी दानिश्वर प्रोफेसर साजिद सूमरे, क़ौमी कारकुन इरफान मलक ऐं नेशनल प्रेस क्लब जे सदर ताज रिंद समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं क़ौमी कारकुननि सां सिंध जी मौजूदा सियासी सूरतहाल, तनज़ीम साज़ी, अॻिते जे लाहे अमल ऐं अगस्त महीने में सिंधियन नेशनल कांग्रेस तरफ़ां निकिरंदड़ सिंध अमन मार्च जे हवाले सां तफ़सीली कचहरी करण सां गॾोगॾु सिंध अमन मार्च जूं दावतूं पिणु ॾिनियूं। सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले उलह जे तरफ़ां हिकु लेक्चर प्रोग्राम कोठायो वियो। हिन प्रोग्राम में सिंधियन नेशनल कांग्रेस कराची डिवीज़न जे चीफ ऑर्गेनाइज़र असद आज़ाद ऐं डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र गनी आजिज़ पारां मौज़ू ते तफ़सीली लेक्चर ॾिनो वियो। उन्हनि पंहिंजे लेक्चरनि में सिंध जी मौजूदा माहौलियाती बहरान,
पाणी जी विरछ ऐं सिंधु दरिया सां लाॻापियल मसइलनि ते रोशनी विझंदे तनज़ीम जी जदोजहद ऐं किरदार खे बि उजागर कयो। प्रोग्राम में कराची ज़िले उलह जे चीफ ऑर्गेनाइज़र अली ज़फ़र सोलंकी, डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र दिलीप सिंधी, सलमान नसीराणी, ज़ीशान सोलंकी ऐं ॿियनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। सिंध में अञा ताईं पाणी जी खोट बरक़रार आहे। बरसातनि बावजूदि सिंध में पाणी जी खोट ख़तमु थी नाहे सघी, जॾहिं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वञनि था। मीरपुर बठेरे भरिसां बाईपास वटि महमूद वाह शाख में पाणी जी मुसलसिल हथरादो खोट ख़िलाफ़ मक़ामी आबादगारनि ग़ुलाम मुस्तफ़ा सोहो, फ़याज़ ऐं हैदर उढेजे जी अॻुवाणी में पाणी जी खोट सबबि ज़रई ज़मीननि में सड़ियल ऐं सुकल फसल हथनि में खणी सिजावल हैदराबाद रोड ते निटण उस में 7 कलाकनि ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते आबादगारनि आपाशी खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी कई। आपाशी खाते जे अमलदारनि पारां हथरादो नमूने सां महमूद वाह शाख में पाणी जी खोट पैदा करे आबादगारनि खे तबाह करण जी मज़मत कई। उन्हनि चयो त मुसलसिल शाख में पाणी जी खोट सबबि ज़मीन में पोखियल सारियुनि जो बीजो मुकमिल तौरु सड़ी वियो आहे, जॾहिं त बीठल कमंद जो फसल पिणु सड़ी सुकी रहियो आहे, जंहिं करे असां आबादगारनि खे नुक़सानु पहुची रहियो आहे। मथां खां पाणी जी का बि खोट नाहे, पर हिते जे नाहिल आपाशी खाते जे अमलदारनि पारां पिंजारे मां निकिरंदड़ महमूद वाह शाख BC बगड़ में हथरादो नमूने सां पाणी जी खोट पैदा करे आबादगारनि खे मुआशी तौरु कंगाल कयो पियो वञे। हुननि चयो त पाणी जी खोट सबबि ज़रई ज़मीननि में बीठल फसल सुकी वियो आहे, पर हाणे चौपाए माल जे पीअण लाइ बि पाणी नाहे। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त महमूद वाह शाख में पाणी जी हथरादो खोट ख़तमु कई वञे। ॿिए तरफ़ आबादगारनि पारां मुसलसिल 7 कलाकनि ताईं एहतिजाजी धरणे बावजूदि आपाशी खाते जो को बि अमलदार लड़ी न आयो, जंहिं बाद AC मीरपुर बठोरो आबादगारनि वटि पहुची ख़ातिरी कराई त जल्द महमूद वाह शाख में पाणी जी खोट वारो मसइलो हल कयो वेंदो, जंहिं बाद आबादगारनि एहतिजाजी धरणो ख़तमु करे छॾियो। आबादगारनि जे धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां वॾे अंग में गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वियूं हुयूं, जंहिं करे मुसाफ़िरनि ऐं ट्रांसपोर्टरनि खे वॾी परेशानी खे पिणु मुंहुं ॾियणो पियो हो। लाड़काणे शहर जे इलाहाबाद थाणे जी पुलिस हथां मनशात केस में गिरफ़्तार दुकानदार रहमत अली मेमण जी आज़ादी लाइ संसद वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾिनियूं। हुननि पुलिस ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। एहतिजाज कंदड़ तहमीना मेमण ऐं ॿियनि वारसनि चयो त मुंहिंजो मुड़ुसु रहमत अली मेमण मच्छर कॉलोनी में दुकान हलाए थो, घर भातियुनि ऐं ॿारनि जो पेट पाले गुज़र सफ़र कंदो आहे। हुन इल्ज़ाम हयो त गुज़िरियल छंछर जी राति 7 वॻे दुकान ते वेठो हो त SHO मुंहिंजे मुड़ुस ते तशदुद कयो ऐं खेसि गिरफ़्तार करे वियो। हुन मुतालबो कयो त मुंहिंजे मुड़ुस खे फ़ौरी तौरु आज़ादु करायो वञे। लाड़काणे में उमराणी इतिहाद जे चेयरमैन जुमा ख़ान उमराणी खां हफ़्तो अॻु कार, मोबाइल फ़ोन ऐं क़ीमती सामान फुर थियो। फुर वारे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली पिणु कढी वई, जंहिंजी अॻुवाणी जुमा ख़ान उमराणी, अली गुल उमराणी, दामन ख़ान उमराणी, अब्दुल सत्तार उमराणी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणी चयो त गढ़ी खैरो वारे इलाइक़े में बदअमनी चोट चढ़ी वई आहे। पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे अमन अमान क़ाइमु करण बदिरां ॾोहारियुनि सां ॿिट बणियल आहे। हुन चयो त 13 जुलाई ते गढ़ी खैरो खां ओस्ता मोहम्मद घर वेंदे गढ़ी खैरो थाणे जी हद सैफुल्ला शाख वटि 7 हथियार बंदन यरगमाल बणाए कार, गाॾी, मोबाइल फ़ोन ऐं क़ीमती सामान फुर कयो। अहिड़े वाक़े जी गढ़ी खैरे थाणे ते पिणु FIR दाख़िल कराई। हिक ॾोहारे खे सुञातो, बाद में उन्हनि ॾोहारियुनि जा नाला SHO गढ़ी खैरो ऐं SSP जैकमाबाद खे ॾिना, पर पुलिस हिन वक़्त ताईं मुलविस ॾोहारियुनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई, न ई कख भञी ॿीणो कयो आहे। हुन चयो त असां SSP जैकमाबाद ऐं DSP गढ़ी खैरो वटि केतिरा ई भेरा दाही थिया आहियूं, पर पुलिस दांह ॿुधण लाइ तयारु नाहे। गढ़ी खैरो पुलिस कूड़ा दिलासा ॾिए थी, पर का बि कार्रवाई नथी करे।
हुननि चेतावनी ॾिनो त जेकॾहिं फुरिथियल कार मोबाइल फ़ोन ऐं क़ीमती सामान वापसि न थियो ऐं ॾोहारी गिरफ़्तार न थिया त सख़्तु एहतजाज कयो वेंदो। कोबे शहीद खान में सैफुल्ला बिरांच ऐं उन मां निकिरंदड़ शाखनि में ज़रई पाणी जी हथरादू खोट ख़िलाफ़ SDP कारकुननि ग़ुलाम मुस्तफ़ा बिरोही, अब्दुर्रहीम हैदरी, ग़ुलाम नबी चन्ना ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई। अॻुवाणनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त सैफुल्ला बिरांच ऐं उन मां निकिरंदड़ शाहबेग शाख, कुबो शाख, ढोरी शाख, पतूजा शाख समेत ॿियनि शाखनि में आपाशी अमलदारनि तरफ़ां पाणी जी हथरादू खोट पैदा कई वई आहे, जॾहिं त दरिया में ॿूॾ वारी सूरतहाल आहे। असीं पाणी ढुक लाइ परेशान आहियूं। हुननि वधीक चयो त पाणी जी खोट सबबि लखें एकड़नि ते बीठल फसल ऐं बीजारो सड़णु लॻो आहे। शाखनि जी पुछड़ी ते आबाद माण्हुनि खे पीअण लाइ बि पाणी नथो मिले। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते पाणी फ़राहम कयो वञे। जस्कम शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर नियाज़ कालाणी चयो आहे त हुक्मरान जे करे सिंध हिन वक़्तु इंतिहाई ॾुखनि खे मुंहुं ॾेई रही आहे। सिंध ख़िलाफ़ केतिरियूं साज़िशूं थी रहियूं आहिनि। जस्कम बशीर ख़ान जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर नियाज़ कालाणी पुनर सारियो ऐं मुजीब आज़ाद भेलार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जे ज़मीन ते वालार कई पई वञे। सिंधू दरिया मां कैनाल कढण सां सिंध जी ज़रख़ेज़ ज़मीन ग़ैर आबाद ऐं बंजर थी वेंदी। सिंध में बुख बदहाली में इज़ाफ़ो थी वेंदो। हुननि चयो त कारपोरेट फार्मिंग मनसूबे जे ख़िलाफ़ जल्द तहरीक शुरू कई वेंदी। उन लाइ सिंध जो शऊर ऐं सिंध जो बाशऊर अवाम तयारी करे। सिंधू दरिया मां को बि कैनाल सिंधी क़ौम खे कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। हुननि चयो त सिंध में हुक्मरान जी अक़रबा परवरीअ जे करे बुख बदहाली ऐं तालीम सिहत जहिड़ियूं सहूलियतूं न आहिनि। उन सां गॾु ज़ाहिद शंबाणी, नवाज़ शंबाणी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। टंडे मोहम्मद ख़ान में IBA टेस्ट पास उमेदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ ॻिची में अलामती फाहो खाए प्रेस क्लब टंडे मोहम्मद ख़ान अॻियां अनोखो एहतजाज कयो वियो। IBA टेस्ट पास उमेदवारनि जी एक्शन कमेटी जे अॻुवाणनि फैसल मेमण, अवेस दर्स ऐं ॿियनि चयो त सिंध हुकूमत 40% मार्कनि ते ऑफर ऑर्डर ॾियण जो ऐलान करे उन ते बि को अमल न कयो आहे, जंहिंजे करे असां टंडो मोहम्मद ख़ान में अलामती तौरु ॻिची में फाहो खाई पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। सिंध जा कराची खां कश्मीर ताईं IBA टेस्ट पास उमेदवार 40% खां वधीक मार्कूं हुजण बावजूदि ऑफर ऑर्डर खां महरूम आहिनि, जंहिंमें ऑफर ऑर्डर जे आसिरे हेठि हाणे संदनि नौकिरी करण वारी उमिरि जो मुक़ररु वक़्तु बि वधी वियो आहे, जंहिंजे करे हू मजबूर थी नौकिरियूं न मिलण ते पाण आपघात करण ते मजबूर थी रहिया आहिनि। सिंध जे राजधानी वारे शहर कराचीअ में एहतजाज जारी आहे। एहतजाज खे 28 ॾींहं गुज़री चुका आहिनि, जंहिंजे बावजूदि वॾे वज़ीर तालीम वारे वज़ीर समेत कंहिं बि नोटिस नाहे वरितो, जंहिंजे करे हाणे सिंध जा उस्ताद सॼी सिंध मां वरी ॿीहर कराची में गॾु थी सिंध असेंबली आॾो सख़्तु एहतजाज कंदा। अवामी तहरीक जे मरकज़ी राब्ता सेक्रेटरी लाल जरवार, मोहम्मद अली टालपुर, ज़िले सदर मेहरान दरस जीवन कुमार, सुमार हालेपुटो ऐं ॿियनि अॻुवाणनि कामरेड जुमे नुहाणी ऐं मुने निज़ामाणी जे तॾे ते पहुची पोयरनि सां ताज़ियत कई, जिते अॻुवाणनि चयो त बदीन ज़िले जे पुछड़ वारनि वाहन ऐं शाखनि में हर साल पोखीअ जे वक़्तु पाणी जी हथरादू खोट कई वञे थी। सिम नालनि जे केतिरनि सालनि खां सफ़ाई न थियण ऐं फंड में करप्शन थियण जे करे बरसातनि जे वक़्तु बदीन ज़िलो हथरादू ॿोॾ जो शिकार थिए थो, जंहिं करे बदीन ज़िले जो आबादगार ऐं हारी मुआशी तौरु कंगाल थी रहियो आहे। पोरित आवाम जा हर साल घर ॿुॾी ऐं लुढ़ी वञनि था। बदीन ज़िले में मनशात सरेआम विकिरो थी रही आहे, जंहिं करे नौजवान नस्ल समाजी बुराइनि में वकोड़जी रहियो आहे। तालीमी इदारनि में इमारतनि समेत उस्ताद, फर्नीचर ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतनि जी हथरादू खोट आहे। सिहत खाते जी बि सूरतहाल ख़राबु आहे।
डॉक्टरनि जी हथरादो खोट आहे। सिहत ऐं तालीम जी बजट करप्शन हवाले थी वञे थी। हिक साज़िश तहत सिंध में लाक़ानूनियत खे हथी ॾिनी वई आहे। पीपल्स पार्टी जा चूंडियल नुमाइंदा 24 कलाक अवाम सां कूड़ धोखो ऐं फ्रॉड करे रहिया आहिनि। पीपी क़यादत इक़्तिदार ख़ातिर सिंध जो इंच विकिरो करे छॾियो आहे। सिंध में पाणी जी बदतरीन खोट बावजूदि पंजाब तोसा खां गुडू ताईं सिंध जो पाणी चोरी थी रहियो आहे। इरसा तरफ़ां का ऑडिट नथी कई वञे। इरसा में सिंध जी केरु ॿुधण वारो बि नाहे। पाकिस्तान जो वफ़ाक़ अमली तौरु पंजाब नवाज़ आहे। हुननि घुर कई त नवां केनाल ऐं कॉर्पोरेट फार्मिंग मनसूबा रद्द करे सिंध जूं ज़मीनूं मक़ामी हारियुनि खे अलाट करे ॾिनियूं वञनि। उन खां अलावा अवामी तहरीक अॻवाननि कड़ियो गहवर खोरवाह गोलाड़ची दादरको फार्म ऐं लवारी शहर जो दौरो करे कारण गॾिजाणियूं पिणु कयूं। अवामी तहरीक ज़िले घोटकी तरफ़ां 27 जुलाई ते धाड़ियल राज कॉर्पोरेट फार्मिंग कैनालनि ऐं सरदारी निज़ाम ख़िलाफ़ घोटकी शहर में कॉन्फ्रेंस कोठाई वेंदी। कॉन्फ्रेंस जी तयारी कमेटी जो इजलास ज़िले ऑर्गेनाइज़र जमाल भुट्टो जी सदारत हेठि डहरकी में अर्शी हाउस में थियो। इजलास में अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कातियार, मरकज़ी अॻवान आसिफ़ खोसो, डॉक्टर वसंत अर्शी ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त घोटकी कॉन्फ्रेंस में सियासी समाजी धुरियुनि, अदीबनि, शाइरनि, सहाफ़ियुनि, वकीलनि, उस्तादनि, शागिर्दनि, आबादगारनि, हारियुनि ऐं मज़दूरनि खे दावतूं ॾिनियूं वेंदियूं। इजलास खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कातियार चयो त हुक्मराननि हथ वठी सॼी सिंध खे लाक़ानूनी जे हवाले करे छॾियो आहे। ख़ासि करे उत्तर सिंध जे सखर ऐं लाड़काणे डिवीज़न में धाड़ियलनि खे पालियो वियो आहे। दुश्मन मुल्क जा राफ़ेल जहाज़ त किराए सघजनि था, पर आङिरियुनि ते ॻणण जेतिरनि धाड़ियलनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी कई वञे। वॾेरा, सरदार, जागीरदार, मीर, पीर धाड़ियलनि जा सरपरस्त आहिनि। आइन ऐं क़ानून जी हुक्मरानी बदिरां मख़सूस तबिके जी हुक्मरानी आहे, जंहिं इक़्तिदार ख़ातिर सॼी सिंध खे तबाह करे छॾियो आहे। हुननि चयो त पंजाब जा हुक्मरान बंदूक जे ज़ोर ते सिंध खां मुकमल तौर ते पाणी खसणु चाहिनि था। वाबडा चेयरमैन तरफ़ां चराब दरिया ते डेम ठाहिण जो ऐलान सिंध दुश्मन ऐलान आहे। पंजाब जा हुक्मरान सिंध मथां हमलेआवर थिया आहिनि। हुन चयो त सिंध जे माण्हुनि हर दौर में सिंध दुश्मन क़ुवतनि ख़िलाफ़ सघारी जदोजहद कई आहे। हिन नए हमले जो सिंध जा माण्हू मुंहुं तोड़ जवाबु ॾींदा। पने अकिल भरिसां फ़ौरन हथां ज़ख़्मी 2 नौजवान बि दम ॾेई छॾियो, जॾहिं त 4 ॾोहारी पिणु मारिजी विया। मोटरसाइकिल फुर कोशिश दौरान मज़ाहिमत ते ज़ख़्मी थियल नौजवान हाफ़िज़ महर इस्पताल में दम ॾिनो। 2 ॻोठाणा अहमद अली महर ऐं निसार महर मज़ाहिमत ते हथियारबंदनि जी फायरिंग में थॾे ते क़तल थी विया हुआ। ॻोठाणनि ऐं पुलिस पारां पीछो करण ते कम जे फ़सल में लिखी वियल 4 ॾोहारी बि मारिजी विया। मारिजी वियल ॾोहारियुनि जी सुञाणप ॿेड़ू महर, यकीन महर, अलहवरायो महर ऐं आशिक़ शेख तौरु थी आहे। मुबारकपुर थाणे जी हद में मोटरसाइकिल फुर दौरान ॾोहारियुनि सां मज़ाहिमत कंदे मारिजी वियल महर बिरादरी जे 3 नौजवाननि मां 2 ॼणनि निसार अहमद महर ऐं अहमद अली महर जी जनाज़े निमाज़ संदन अबाणे ॻोठ भाई ख़ान महर में अदा कई वई। सिंधी ॿोली जे नामियारे शाइर नारायण श्याम जो अॼु जनमॾींहुं मल्हायो पियो वञे। नारायण श्याम जे जनमॾींहं जे हवाले सां तक़रीबूं पिणु मुनक़िद कयूं वेंदियूं। अॼु शाम 6 वॻे भोपाल में पिणु तक़रीब मुनक़िद करे नारायण श्याम खे भेटा पेश कई वेंदी। दीपमाला पगाराणी संस्कार पब्लिक स्कूल पारां मायानाज़ शाइर नारायण श्याम जे जनमॾींहं जे हवाले सां तक़रीब मुनक़िद कई वेंदी, जंहिंजो ख़ासि महिमान अशोक जमनाणी हूंदो, जॾहिं त प्रोग्राम संस्कार स्कूल निर्मल नर्सरी संत हरदाराम नगर भोपाल में थींदो। नामियारे शाइर नारायण श्याम खे भेटा पेश करण लाइ सिंधू साहित्य कला ऐं संस्कृति जो झरणो पारां पिणु तक़रीब मुनक़िद कई वेंदी। शाम जो 6 वॻे दीपमाला पगाराणी संस्कार स्कूल बैरागढ़ भोपाल में तक़रीब मुनक़िद थींदी, जंहिंमें नारायण श्याम जे लिखियल गीतनि ऐं ग़ज़लनि खे ॼातल सुञातल सुरीलनि गायकनि जे आवाज़ में पेश कयो वेंदो।
नारी लछवाणी, दिलीप लालवाणी, दिशा चांदवाणी, मधु मोहनाणी, सुमन हरचंदाणी, दीप्ति सिंधवाणी ऐं तमिया वासवाणी पारां फन जो मुज़ाहिरो कयो वेंदो, जॾहिं त अशोक जमनाणी, भारती आसूदाणी, देव अर्जवाणी, शोभा लेखवाणी, कन्यो शेवाणी, नंदकुमार, महेश मूलचंदाणी ऐं समीक्षा लछवाणी शिरकत करे भेटा पेश कंदा, जॾहिं त मुख्य महिमान नाम्यारा अदीब अशोक जमनाणी ऐं ख़ासि महिमान डॉक्टर दिलीप भावनाणी हूंदा, जॾहिं त प्रोग्राम जी कंपेयरिंग जा फ़र्ज़ कविता चांदवाणी सरअंजाम ॾींदी। सिंध सागर पार्टी पारां विछड़ी वियल नौजवान क़ौमी कारकुन ज़ुबैर सागर जी यादि में ताज़ियती गरजाणी कोठाई वेंदी। क़ौमी कारकुन कामरेड ज़ुबैर सागर महर जी यादि में अॼु 3:30 वॻे सिंध यूनिवर्सिटी सोसाइटी जामशोरे में ताज़ियती गरजाणी थींदी। गरजाणी में कामरेड ज़ुबैर सागर महर जी ज़िंदगी, शख़्सियत, किरदार, सिंध जी हाणोकी सियासी सूरतहाल बाबति सिंध सागर पार्टी जा अॻुवान ऐं मक़ामी इल्मी अदबी सियासी समाजी शख़्सियतूं वीचार वंडींदियूं। नाम्यारी लेखका ऐं दानिश्वर नूरुल हुदा शाह लिखियो आहे त पाकिस्तान जो कानून या रियासत कॾहिं बि क़बाइली ऐं जागीरदाराणी निज़ाम ऐं मज़हब जो कारोबार कंदड़नि ख़िलाफ़ न उथे। जरगे सिस्टम खे वधीक हथी ॾिनी वई, जंहिं इंसान लाइ ज़ालिमाना फ़ैसिला कया ऐं उन्हनि ज़ालिमाननि फ़ैसिलनि खे क़बूलियत ॾिनी वई। सबबु छो त उहे कंहिं बि सूबे ऐं तहज़ीब सां तालुक़ु रखंदड़ हुजनि, ख़रीद ऐं विकिरो करण जहिड़ा आहिनि, जिन खे रियासत पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ हथियार तौरु इस्तेमालु कंदी आहे। सियासतदान कॾहिं बि पंहिंजे मुफ़ादनि लाइ हिन निज़ाम में कारोबार ख़िलाफ़ु आवाज़ न उथारींदा, छो त उहो क़बाइली निज़ाम हलाईंदड़ माण्हू सियासतदाननि सां वोट ऐं वोटरनि जी ख़रीद ऐं विकिरे जो धंधो कंदा आहिनि। हाणे असां कहिड़ी उमेद रखंदासीं त बलोच नौजवान ऐं नारियुनि पारां हिन ज़ुल्म ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो वेंदो। घटि में घटि बलूचिस्तान जे हवाले सां इहा आख़िरी उमेद बचे थी। सिंध में त असां रड़ियूं करे करे थकिजी पियासीं, उबतो जागीरदाराणो निज़ाम हलाईंदड़ सियासी निज़ाम में शामिल करे वधीक मज़बूत कया विया। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।